बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। असां वटि अल्लाह साईं जा रहम ऐं करम आहिनि। अॼु असां पंहिंजे चैनल ते ठाहे रहिया आहियूं तिरनि जी लाई। तिरनि जी लाई ठाहिणु तमामु आसान आहे, खाइण में ॾाढी मज़ेदार आहे, उन सां गॾो गॾु सिहत बख़्श बि आहे। ऐं हीअ सर्दियुनि में अक्सर करे घरनि में ठाही बि वेंदी आहे ऐं खाई बि वेंदी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त हीअ कीअं ठहंदी आहे। सभ खां पहिरीं मूंखे तिर घुरबल आहिनि। मां हिकु प्याली तिरनि जी खई आहे, जंहिंखे धोई करे साफ़ु करे हिते रखियो आहे। उन खां अलावा हिकु प्याली गुड़ जी खई आहे, जंहिंखे बि असां कुटे करे रखियो आहे। गुड़ अच्छे वारो असां ॻोल्हे खयो आहे। सभ खां पहिरीं असां तई पंहिंजी चुल्हि ते चाढ़ींदासीं। उन तईअ में असां कुझु बि न विधो आहे, सिर्फ़ु असां हिकु प्याली तिरनि जी विझूं था, जंहिंखे थोरो हल्को रोस्ट करे वठंदासीं 2 खां 3 मिंट। उन ई तई में मां गुड़ पई विझां। गुड़ सां गॾु बि मां ॿी का बि शइ शामिलु न कई आहे, सिर्फ़ु गुड़ विझी छॾियो आहे। गुड़ खे असां हल्की बाहि ॾींदासीं। अगरि तेज़ बाहि कंदासीं त गुड़ सड़णु शुरू थी वेंदो ऐं उनजो रंग मटिजी वेंदो। इनखे हल्की बाहि ॾेई करे छॾे ॾियो 2 खां 3 मिंट, त जीअं गुड़ आराम सां मेल्ट थी वञे, ॻरी वञे ऐं हिकु तार बणिजी वञे। गुड़ खे कंहिं वक़्फे वक़्फे सां चमचो हलाईंदा रहो। ॾिसो हाणे असांजो गुड़ बिल्कुलु मेल्ट थी वियो आहे, बिल्कुलु ॻरी वियो आहे। उन में जेके बि सनो सनियूं ॻोड़ियूं हुयूं उहे ख़तमु थी वियूं आहिनि ऐं हाणे असांजो गुड़ हिकु तार जी शक्ल में अची वेंदो। ॾिसो असां गुड़ खे जीअं मथे था खणूं त उहो हिकु तार या हिकु लार वांगुरु हेठि थो अचे। हाणे इते ई असां हिन में शामिलु कंदासीं तिर, जेको तक़रीबन आहिनि हिकु प्याली। तिर विझण खां पोइ असां हिननि खे चङी तरह पाण में मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करे वठिजो गुड़ ऐं तिरनि खे। हिनखे मिक्स करण खां पोइ मां हिनखे ॿाहिरि थी कढां। मां हिते खयो आहे अलमुनियम जो हिकिड़ो पेपर, जंहिं ते मां थोरो अटो छिड़के वरितो हुयो। अगरि तव्हां वटि अलमुनियम जो पेपर न आहे त तव्हां ईअं ई घर जो आम वेलण चकिरो जेको हूंदो आहे, उन ते थोरो गिहु लॻाए या अटो छिड़के करे तव्हां उते हिनखे तिरनि खे पचाए सघो था। तिर असां हिते रखण खां पोइ हिनखे असां वेलण सां पचाईंदासीं। ईअं वेलंदासीं जीअं असां बिल्कुलु घर जी मानी पचाईंदा आहियूं। ऐं वेलण खे थोरो गिहु लॻाए वठिजो त जीअं तिर वेलण खे न चंबड़नि। हिनखे तव्हां सन्हो वेलजो ऐं चङी तरह पासनि खां ऐं विच खां हिकु बराबरि करे वठिजो। हिनखे कहिड़ी बि डिज़ाइन में फ़िलहालु वेले वञिजो ऐं हिते असां हिनखे हाणे कट ॾेई वठंदासीं डिज़ाइन जे शेप में। तव्हां चाहियो त हिते गोल बि हिनखे कटियो, चाहियो त चोरस कटियो। मां हिते चोरस टिकियूं थी ठाहे वठांसि हिन जूं। फ़िलहालु मां हिते निशान थी लॻाए छॾियां गरम गरम में, त जीअं असांखे थधे थियण खां पोइ तोड़ण में आसानी थिए। हीअ ॾिसो असांजूं टिकियूं थधे थियण खां पोइ कीअं आसानी सां हितां निकिरी पियूं अचनि। अक्सर करे हीअ लाई ॿारनि खे ॾाढी वणंदी आहे ऐं घर जी लाई ठहियलु तमामु सिहत बख़्श बि हूंदी आहे। हीअ ॾिसो असां वॾा पीस बि कढी वरिता आहिनि, त असांजी लाई कहिड़ी सुठी ऐं परफेक्ट ठही आहे माशाल्लाह सां। उमेद थी कयां त अॼु जी रेसिपी तव्हांखे वरी ॾाढी वणी हूंदी। वरी मिलंदासीं कंहिं ॿी प्यारी मज़ेदार रेसिपी सां गॾु। सिन सलामत साथ सलामत। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। अस्सलाम वालेकुम। अल्लाह हाफ़िज़।